नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जामशोरो खां ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो में हिस्को अमलदारनि पारां बिजली ट्रांसफार्म प्राइवेट माण्हुनि जे हवाले करण जो इंकशाफ। हिस्को मुलाज़िम घर वेठे पगारूं खणण लॻा आहिनि। मीटर लॻल हुअण बावजूदि प्राइवेट माण्हू लखे रुपया उघराइण बाद बिजली काटे था वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।